असा जो यो मुतालबो है साईं किथे किशोर साईं वारन के नोटिस सामने मिला असा लाके सही कंफर्मेशन कयो असा जिम्मेदार माण्हू है असा कानून न जिम्मेदारी इन वडेरा को छोदा टिजो उन गरीबन के जंगल में ता अल्लाह का जो ता सही होते हैं दीवारी को छड़ी जो लोड़े अल्लाह ने कोने हिन तो लोड़े को छड़ी को दीवारी कोन छड़ी चोरो कोन छड़ी तब ही व्यवस्थित कहियो गरीबन के साथ अबो चन गोड़ा ने काशे कोने ने ता इंसाफ कयो कमीशन क्लियर करे कमीशनर आए एटा भी तो एटा अभी आया की हो ने कम करो चलो रोड चलो तो अब हलोन ता अभी खाली करो वही नोटिस देनो वरी मुनी सुप्रीम कोर्ट आटा का हाई स्कूल जो ग्राउंड है उनके जायो न बेरी छोको न होते उनका कानून कोन तो मुझे कानून ना तो देने के छत पे मसला तो मसला देखो हाने मसलो है तो उन्हन चो ठीक है ॾिसूं था ही माण्हू था या पे तॾहिं बि मूंखे के ॿुधायो पर एमपी आयो उन लाइ हिनखे छा चयो के फलन सां गॾु चक्कर में पड़ी चुके हाणे छा थियो असां हिन शइ खे टकाईंदा रहियासीं बाबा को मसलो न हल मुंहिंजी मले बीजेपी लंसा साफ कयो मले बीजेपी लंसा साफ कयो मले बीजेपी लंसा साफ कयो हर वासो अचो दुजुलम जे खिलाफ एक थियो गरीब मिस्किन माण्हुनि खे हरकतन और पीपले बड़े खिलाफ करे थो यो पीपला बनेरा उन जा चमचा एक थरवासी जा सगर आइन एक पेट पालू आइन असन हद गदर कोन असन उन पेट गिरे बन हद घर चाहे तो बच्चा मारे गरीब सा नाहक जुल्म वडेरन नाहक गरीब से को भी असा जो कोई अगते सडको तो सुमळे आई समझ में लजपत है कावे उए आवे बंद कर दे करो लाए गादे सजे पुलिस ना बंद कर दे पर घर सा सब घुमको को राज को सी बच्चा बेसाना बच्चा सजा काढ़े भी वो बेहोश दोसे थे को बच्चा मुक एक मरण जड़ा था पर सब जुल्म नाहक थे के बाबा ताने वजूद अजण का अग में उते जा असा जा गुठाणा असा जा आबाद हुआ जंहिंजा 200 घर मस्मार कया विया आहिनि जिते रोड बि आहे लाइट बि आहे स्कूल बि आहे गवर्नमेंट जूं बिल्डिंगूं आहिनि पर कानून हुते लागू कोन थो थिए कानून हुते कोन थो लागू थिए जिते इस्लाम कोट सिटी आहे जेको बेले खाते में आधा आबादी इस्लाम कोट शहर जेको बेले खाते में अचे थी हुते कानून लागू कोन थो थिए हिते जेको हिन रोड का आहिनि हिन पासे जेको हीउ सभु बेलो खातो आहे हीउ दादा नेगोर जी माड़ी खे कानून लागू कोन थो थिए मले भील में जेको वडेरा वेठा आहिनि हुन ते कानून लागू कोन थो थिए कानून लागू थिए थो ग़रीब मिस्किन माण्हुनि ते अबोज मिस्किन माण्हुनि ते जेको भील कबीले सां आहिनि या कंहिं बि कम्यूनिटी सां जेको ग़रीब माण्हू आहिनि मिडल क्लास जा माण्हू आहिनि हुन ते कानून लागू थिए थो ऐं जागीरदार ऐं बासर वडेरा आहिनि हुन कानून जी छूट ॾिनल आहे पर उन्हनि खे असां ॿुधाइण था चाहियूं कल्ह इस्लाम कोट जे माण्हुनि साबित करे ॾेखारियो आहे हज़ारनि जे तइदाद में हुन वडेरनि खे ललकारे हुन इंतिजामिया खे ललकारियो आहे अॼु भील इंटेलेक्चुअल फोरम जे तरफ़ां सॼी सिंध वारा सरापा एहतजाज ते आहे ऐं उन खां पोइ 11 तारीख़ ते इस्लाम कोट में तारीख़ सां धरणो हूंदो जंहिंमें लख ई माण्हू हूंदा जंहिंखे तबाह कयो पियो वञे सर जे मिस्किन माण्हुनि खे जेको कणिक कोन पई ॾिनी वञे शहर जे माण्हुनि खे कणिक ॾिनी पई वञे हुन सर जे समूरनि मसइलनि जे ख़िलाफ़ जेको ज़ुल्म थियनि पिया सर में अस्पताल खां वठे पाणी खां वठे लाइट खां वठे हर मसइले ते असां 11 तारीख़ ते हेॾे वॾो एहतजाजी काल ॾिनी आहे ऐं अॼु सॼी सिंध में सरापा एहतजाज ते आहियूं असां इंतिजामिया खे ॿुधायूं था हिते जे चूंडियल नुमाइंदनि खे ॿुधायूं था त तुरत मिस्किन माण्हुनि खे तव्हां बेघर कयो आहे जेको खाली आसमान ते वेठा आहिनि उस में वेठा आहिनि फौरन हुननि जे नुक़सान जो आज़ालो कयो वञे ऐं जेके ॾोहारी माण्हू आहिनि जे भूतारी भंगार ते वञनि था उन्हनि खे कानून जे कटड़े में हाणे सख़्तु सज़ा ॾिनी वञे जेके बि दोस्त असांजा हिन एहतजाज में अमरसर जी बुनियाद ते अॼु गॾु थिया आहिनि सभिनी जा आउं थोरातो आहियां ऐं साईं उबाए जूण जा बि थोराता आहियूं जंहिं असांजे सॾ में असां सां गॾु बीठा
तव्हां सभिनी खे महिरबानी 11 तारीख़ यादि रखो सर जे सभिनी माण्हुनि खे इस्लाम कोर्ट पहुचणो आहे सर जे अहम मामलनि ते अहम मसइलनि ते कोयले खां वठी जेके बि सर जा मामला मसइला आहिनि हुन ते पाण सभु गॾु थी सर खे बचायूं सर जे अमन खे बचायूं सर जे मिस्किन माण्हुनि जी मालिकी कयूं तव्हां सभिनी जी महिरबानी इस्लाम कोर्ट में घर रहे हैं इस्लाम कोर्ट में घर रहे हैं ये दहशतगर्दी ये गुंडागर्दी ये दहशतगर्दी ये गुंडागर्दी इस्लाम कोर्ट में घर रहे हैं 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 इस्लाम कोर्ट में घर इस्लाम कोर्ट में घर रहे हैं ये गुंडागर्दी इस्लाम कोर्ट में घर रहे हैं इस्लाम कोर्ट में घर रहे हैं इस्लाम कोर्ट में घर रहे हैं ये दहशतगर्दी ये गुंडागर्दी घर रहे हैं ये दहशतगर्दी इस्लाम कोर्ट में घर रहे हैं बंद करो बंद करो ना इंसाफी ना मंजूर ना इंसाफी गरीबन सा ना इंसाफी गरीबन सा ना इंसाफी गरीबन सा ना इंसाफी गरीबन सा ना इंसाफी ये अच्छा डायण असां अच्छा डायण बंद कयो गरीबन जा घर डायण गरीबन जा बंद कयो बंद कयो बंद कयो बंद कयो बंद कयो बंद कयो